बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेतिरो इस्लाम जी तबलीग में मूंखे ख़दीजतुल कुबरा जी दौलत कमाई एतिरो कंहिंजी बि न आई। इस्लाम जी हीअ अज़ीम औरत आहे जंहिं सभ खां पहिरियां औरतुनि मंझां पैगम्बर इस्लाम ते ईमान आंदो ऐं उनजी मदद कई माली तौर ते, ऐं उनजी तमामु माल मिल्कियत जेकी बि हुई उन क़ुर्बान के इस्लाम जी राह में। इहो हिकु ज़ाल जो रूप आहे, हिकु मुड़ुस जी मदद ऐं ख़िदमत जो। हुन खां अलावा जनाब आमना वफ़ात करे वई नंढपण में, जॾहिं पैगम्बर इस्लाम हुया, जेकी वालिदा हुई। पर बाद में जनाब फ़ातिमा बिनते असद जेकी पैगम्बर जी चाची ऐं अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी अमड़ हुई, उन बि नबी पाक खे पंहिंजे पुट वांगुरु पालियो ऐं नबी पाक उनखे अम्मा सॾींदा हुया। हिकु मौक़े ते जॾहिं वफ़ात थी साइण जी, त मौला अली अलैहिस्सलाम मस्जिद नबी में आया, रसूल ख़ुदा खे ॿुधाइनि, या रसूल मुंहिंजी अमड़ वफ़ात करे वई आहे। त पैगम्बर उन मौक़े ते इरशाद फ़रमाई, या अली, उहा रुॻो तुंहिंजी माउ न हुई, पर उहा मुंहिंजी माउ बि हुई। अज़ीम औरत ई जनाब फ़ातिमा बिनते असद, वरी धीउ जे रूप में जनाब सैयदा फ़ातिमतु ज़हरा सलाम अलैहा। रसूल फ़रमायल, फ़ातिमतु बज़अतु मिनी, पंहिंजे धीउ जे अचण ते आजियां कंदा हुआ, उथी बि इस्तक़बाल कंदा हुआ या पाण सां गॾु विहारींदा, तमामु घणी मोहबत ऐं प्यारु कंदा। औरत जी इज़त अज़मत इस्लाम में बि आहे ऐं हर सुधरियल मुआशिरे में बि आहे, पर असांजो जेको मुआशिरो आहे उहो बुनियादी तौर ते जागीरदाणो मुआशिरो आहे। जागीरदार मुआशिरो वॾेरनि जो, सरदारनि जो, ऐं जेके वॾेरा सरदार न आहिनि त बि उहे वॾेरे थियण जी कोशिशि कंदा आहिनि, थोरी बि मिल्कियत या उहिदे कंहिं बि हवाले सां। औरत जी इज़त या एतिरी अहमियत घटि कई थी वञे, पर अॼु तालीम जीअं वधे थी, तरक़ी थिए थी, शऊर अचे थो त थिए थी, लेकिन सरदारनि वटि, वॾेरनि वटि, जागीरदारनि वटि अञा उहो पुराणो तसवर आहे त औरत माना नौकिरियाणी, उनखे एतिरी अहमियत या इज़त न ॾींदा आहिनि। ऐं इन्हनि जो तकबुर ऐं गुरूर ऐं वॾाई खे अलाह इन अंदाज़ में जेको आहे सो झुकाए छॾियो, जो हिन वक़्तु सिंध में समूरा जागीरदार, वॾेरा सरदार हिकु औरत जा ग़ुलाम ऐं नौकर आहिनि। हिकु सियासी औरत, हिकु सियासतदान औरत, जेकी जनाबे जीअं ज़िक्र कजे, रसूल ख़ुदा जो ज़िक्र कयोसीं त औरतुनि जी इज़त कंदो। मौला अली अलैहिस्सलाम अहल बैत जी सीरत में त औरत जी इज़त अज़मत ते तमामु घणा हदीसूं या दलील आहिनि, पर असांजो मुआशिरो जेको आहे उहो बुनियादी तौर ते जागीरदार इस्लामी मुस्लमान त ख़ैर माशाअल्लाह सभु आहिनि, पर इस्लाम जेकी असुलु जेको रूह आहे, सीरत आहे, उन ते त अमल त तमामु करणु ॾुखियो आहे। सो उनजे करे औरत खे एतिरी अहमियत न ॾींदा आहिनि, नौकिरियाणी सम्झंदा आहिनि। गुरूर तकबुर, ऐं अलाह हुननि जे गुरूर तकबुर खे हिकु औरत जे पेरनि में अचे जेको आहे सो किराए छॾियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहादत खां पोइ, उनजे वाक़े खां पोइ, सिंध में हिकु औरत जी हुकुमरानी आहे, वज़ीर आला भली केर बि हुजे, क़ाइम अली शाह हुजे, मुराद अली शाह हुजे, या ईंदड़ केर बि हुजे, पर इहे सभु जेको असुलु जेकी हाकिम आहे, असुलु जेकी सरबराह सिंध जी वाग, उहा फरियाल टालपुर जे हवाले आहे। सभु वॾेरा उनजे आॾो वञी झुकनि था, पेरनि ते वञी किरनि था, हुनजी हिकु मुर्क जे लाइ आता आहिनि त असां ॾे रुॻो ॾिसी मुस्कुराए, हुनजी मुस्कुराहट तां हो जेको आहे सो क़ुर्बान पिया था वञनि, ऐं रुॻो उन इंतज़ार में हिन अलाए केतिरा रुॻो इंतज़ार, कलाकनि जा कलाक रुॻो हुनजे दरवाज़े ते इंतज़ारु था कनि त होॾो हुकुम थिए, अमुर थिए, त जेको आहे सो इजाज़त मिले अचण जी, त हुनजे साम्हूं वेही रुॻो हुन ते सलाम कयूं। ख़ासि तौर ते जॾहिं उमिरि ते वञे थी, पोइ त हिननि जी ॼण ईद थी पए, पोइ त वरी ज़बरदस्त मौक़ियो आहे। उमिरि तां मोटे थी त वरी वॾेरनि जूं, सरदारनि जूं लाइनूं, कतारूं लॻियूं पियूं आहिनि, हथनि में गुल खई बीठा आहिनि, त अंदरि इजाज़त मिले त वञी गुलाब जा गुल हुनजे पेरनि में वञी निछावर कयूं। पोइ के ख़ुशि नसीब आहिनि जिन खे इजाज़त मिले थी, के वीचारा वरी अहिड़ा आहिनि जेके उतां ई दर तां ई वापसि जिन खे मोटायो थो वञे। त इहो वॾे तकबुर, वॾाई ऐं गुरूर जो नतीजो आहे। हालांकि उन सां असांजा इख़्तिलाफ़ आहिनि सियासी तौर ते, या जेके हुन जा कमकारियूं करप्शन जे हवाले सां, या सिंध जी का तरक़ी कोन थी आहे गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां हुननि जी हुकूमत आहे करप्शन जा, त हू जेको आहे सो बाक़ाइदे चैम्पियन आहिनि। पर हिकु पासे करप्शन त आहे पंहिंजी जाइ ते, सिंध जी लुटमार बि आहे। हाणे वरी केनालनि जो मसइलो आहे, सिंधु दरिया ते धाड़े में पीपल्स पार्टी बि शामिलु आहे, वफ़ाक़ ऐं पंजाब सां। उहा त हिकिड़ी हक़ीक़त आहे, छो जो सदर जे सही खां सवाइ कमु नथो थी सघे।
इहो त कुर्सी बचाइण जे लाइ या पुट खे वज़ीर आज़म करण जे लाइ हुन सही कई हूंदी, हिन में को शक कोन्हे। छो जो तारीख़ इहा ई ॿुधाए थी जेके कुधा कम हूंदा आहिनि उहे पीपुल्स पार्टी खां कराए वेंदा आहिनि, जो आवाम हुन सां गॾु आहे, हिकिड़ी अवामी क़ुवत ताक़त आहे, त ख़राबु कमु हुकुमरान असुलु ताक़तूं उन्हनि खां ई कराईंदा आहिनि। उहा त हक़ीक़त आहे त डैम या पाणी जे धाड़े या सिंधु दरिया जे हवाले सां उहो सदर जेको हिन वक़्तु आहे ज़रदारी, उनजो किरदारु हिकिड़ो तमामु मनफ़ी आहे, बेकार आहे। ऐं उहो पंहिंजे इक़्तदार या सदारत ऐं पुट जी जेको आहे सो वज़ारत उज़मा जे लाइ या सिंध जी हुकूमत जे ख़ातिर हुन सही कई आहे, हिन में कोई शक कोन्हे त सिंधु दरिया जे धाड़े में ज़रदारी शामिलु आहे, पंहिंजे पुट जे वज़ारत उज़मा जे ख़ातिर ऐं हिन जी भेण करप्शन में शामिलु आहे। पर इहा बि त साईं हिकिड़ी हक़ीक़त आहे न, जेके वॾेरा पंहिंजे नक ते मखु वेहण न ॾींदा आहिनि, कंहिंखे इंसान ई न सम्झंदा आहिनि, ऐं हर इंसान मां सां जो रवैयो जानवरनि वारो हूंदो आहे, कंहिंखे अहमियत न ॾींदा। औरत अञा परे जी ॻाल्हि, इलेक्शन में वोट वठी वरी गुम थी वेंदा। सो करप्शन, ज़ुल्म, ॾाढ, इहे जेकी धाड़ेल गर्दी आहे, इहे जेकी दहशत गर्दी आहे, फुर लुटनि में त वॾेरा शामिलु आहिनि। ऐं क़त्लेआम जेको क़बाइली थिए थो उन में बि इहे शामिलु आहिनि। ज़ातुनि बरादरनि खे विढ़ाइण में वॾेरा शामिलु आहिनि। सरकारी ज़मीन जेकी ॿेले खाते जी कचे जी ज़मीन उन ते कब्ज़े जे ख़ातिर या कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, उन में ॿियनि बरादरनि खे विढ़ाईंदा। हे जेके बरादरनि क़बीलनि जा झेड़ा आहिनि, उन वॾे में वॾो हथु वॾेरे ऐं सरदार जो आहे। उहा त हक़ीक़त आहे। पर हे बि साईं वाह जो मज़ो आहे, हे बि ज़बरदस्त शइ आहे, जो एॾो पाण खे मोतबर सम्झण वारा, पाण खे फ़ने खान सम्झण वारा हिकु औरत फरियाल जे आॾो वञी झुकनि था, सजदा कनि था, उनजे पेरनि में किरनि था। इहो आहे तकबुर जो नतीजो, गुरूर जो नतीजो, वॾाई जो नतीजो। जेके पंहिंजे औरतुनि जी इज़त नथा कनि, पंहिंजे माण्हुनि जी इज़त नथा कनि, अलाह ताला उन्हनि खे ईअं ज़लीलो ख़्वार करे थो। अलाह सल्लल्लाहु